गवर्नमेंट फौजी शोकमिल हाई स्कूल टन्नू मोहम्मद खान में सीनियर ऐं क़ाबिल एहतराम उस्ताद सर भूरोलाल जी मेज़बानी में गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल अब्दुल कातियार जे रिटायर्ड थियल हेडमास्टर सर अब्दुल रशीद सुमरे जी मान में एक शानदार ऐं पुरवकार तकरीब जो एहतमाम किया वियो, जंहिंमें स्कूल के हेडमास्टर महबूब अली मेमन, साबिक़ FA सर अमजद बैरानी, सर गुलाबदास, सर सरफराज लाखे, शहजोर बैरानी, गुलाम सरवर हैदरी का अलावा मेहमान में साबिक़ प्रिंसिपल गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल अब्दुल कातियार सर शमसुल हक शोरे, सर पीर शोएब जान सरंदी, सर शबीर भट्टी, गस्टा ज़िले जनरल सेक्रेटरी सर ज़हीर सुमरे, महमूद सुमरे समेत शागिर्दनि में अब्दुल कातियार हाई स्कूल के शागिर्द मोहम्मद खुबैब सुमरे समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि के वॾे अंग शिरकत कई। इन मौके ते सर अब्दुल रशीद सुमरे के लुंगियन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। जॾहिं त तकरीब में सर अब्दुल रशीद सुमरे जी इल्मी ख़िदमतनि ते सर भूरोलाल, सर शमसुल हक शोरे, सर महबूब अली मेमन ऐं शागिर्दनि में मीर अली खोसे खेसि ज़बरदस्त ख़राजी तहसीन पेश कयो। जे इन क़ीमती वक़्त मां टाइम कढी असां वटि कही आया, असां तव्हांजो इहो एहसान ज़िंदगी भर यादि रखंदासीं। ये तव्हांजूं मोहबतूं हमेशह यादि रहंदियूं असांखे। ऐं साईं शम्स साहब तव्हांजूं महिरबानियूं ऐं ॿिया मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि जा बि लख कुर्ब। तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी असां वटि आया ऐं असांजे हिन प्रोग्राम खे तव्हां चार चंड लॻाया। इंशाअल्लाह मोहबतूं क़ाइमु रहंदियूं ऐं सदाईं हिक ॿिए सां गॾु रहंदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं हाणे जेके असांजा दोस्त आहिनि महिमान साईं हिते थोरो प्रोग्राम रखियो तव्हां उस्तादनि खे ऐं शागिर्दनि खे आऊं इहो चवंदुसि त बी गुड एंड डू गुड एवरी गुड एक्शन इज वर्शिप टू गॉड। सुठा थियो, सुठा कम करियो, हर उहो सुठो अमल अल्लाह पाक जो आहे। इन खां पोइ उस्तादनि खे चवंदुसि त तव्हां महिरबानी करे जंहिं बि इदारे में रहो, जिते बि रहो, उन इदारे जी मालिकी कयो, उन इदारे में पढ़ायो ॿारनि खे, उन इदारे में सेखारियो ॿारनि खे। ऐं तहक़ीक़ सां तव्हांखे चवां थो त अलाह साईं अव्हां जे औलाद खे अहिड़ो ई कंदो जहिड़ी महिनत तव्हां हिननि ॿारनि खे कंदो। ऐं अब्दुल रशीद सुमरो जेके तमामु बेहतरीन ऐं टैलेंटेड टीचर ऐं हेडमास्टर अब्दुल कातियार हाई स्कूल ते जिन पंहिंजी ज़िंदगी सर्फ कई ऐं स्कूल जो नालो रोशन कयो। प्यार जे क़ाबिल
भले महबूब माना कर मुहैया तो कयो माइल मुहैया तो कयो माइल भली महबूब माना कर। सीधी मोटरसाइकिल की कतार लगी थी 100 सीधी हुई तो समझ नहीं आ रहा है तो मतलब तो बोलता हूँ कि एथिकली पूरा मैसेज है 100 मोटरसाइकिल सीधी कुछ वाले नहीं उन्हें अगर कंपनी जो ठाण वालो जो मालिक है या प्रोप्राइटर है या जो सीईओ है उन्हें चयो न साईं महबूब जेका गाड़ी हलाए उहा तेज हले साईं भूरो जो गाड़ी हलाए वो थोड़ी सीधी हले साईं रशीद जो गाड़ी हलाए उहा पुरानी हले गाड़ी टई नहीं हो ये सोचे तव्हां मूंखे जवाब ॾियो गाड़ी तो सब एक जन वरना या हम गलत जाओगे कंपनी वाले तो टोटल गाड़ी के टायर मार्केट में एक से बढ़कर एक ये तमाम जैसे छुरी है तभी नई छुरी के घर में रखो पहिया छुरी बड़ी तमाम पुरानी छुरी के इस्तेमाल करना रहो तो नई छुरी का पेड़ होगी उन्हें जंग लगी हो पर जेका पुरानी छुरी जेका उन्हें का हल्दी रहनी है वो नई छुरी का वही पेड़ होगी am I right अल्लाह तबारक तआला अल्लाह रब्बुल इज्जत तवाके कल्बिंदा अल्लाह तबारक तआला तवाके अखिन साथ दिनु अल्लाह तबारक तआला तवाके दिमाग दिनु अल्लाह तबारक तआला तवाके जिस्म साथ दिनु हर एक को जो तवाके दिनु को छा नऊज़ बिल्लाह अल्लाह तबारक तआला जी या के साथ दुश्मनी कोने तो बाबा साईं सरफराज के 2 किलो अकेले जे वधिक दे दिनु साईं रशीद के 2 किलो अकेले घट दे दिनु साईं गुलाब के 3 किलो अकेले वधिक दे दिनु क्यों थी ना नो अल्लाह तबारक तआला सभी के ये शे का वो हिक जतरी दुनिया जे करे अकर बाजार में रोको थीजो वजे न त के वडे रे बार जाहिर न हो जा हर एक वडे रो कोन को 10 किलो अकर जावा मोट 5 लाख रुपया 2 किलो अकर मुखे दे अरे अकर देखो वो अल्लाह तबारक तआला अमीरन जे पुटन रावती के गरीब जा आरिन जा मिस्किन जा मजलूम जा गरीब जाति के औलाद इनन जे अकल जो ऐन जे अमल जो वो अधिक जी इकबाल बनायो अमल से बनती है जिंदगी जन्नत भी जहन्नम भी ये खाकी अपनी फितरत से न नूरी है न नार।